फ़ेल माना कम। फ़ेल जा ॿ मुख्य क़िस्म आहिनि। पहिरियों फ़ेल लाज़मी ऐं ॿियो फ़ेल मुतअदी। पहिरियों आहे त फ़ेल लाज़मी छा आहे। अहिड़ा फ़ेल जेकी रुॻो फ़ाइल सां लाॻापो ॾेखारियनि तन खे फ़ेल लाज़मी चइबो आहे। मिसाल, सिज उभिरे थो। नंबर 2, आउं पढ़ां थो। हाणे हिननि में ॾिसो त जुमिले जी पूरी माना निकिरी वई आहे, त अहिड़े क़िस्म जे जुमिलनि खे फ़ेल लाज़मी चइबो आहे। ठीकु आहे। ॿियो नंबर आहे फ़ेल मुतअदी। फ़ेल मुतअदी छा आहे। अहिड़ा फ़ेल जिन जा फ़ाइल ऐं मफ़ऊल ॿई ज़ाहिर हुजनि तन खे फ़ेल मुतअदी चइबो आहे। नंबर 1 आहे मिसाल, परवीन किताब पढ़े थी। नंबर 2, अशरफ ख़त लिखे थो। हाणे परवीन छा आहे, फ़ाइल आहे, किताब मफ़ऊल आहे। ठीकु आहे, पढ़े थी इहो फ़ेल आहे। नंबर 2 आहे अशरफ ख़त लिखे थो। हाणे अशरफ फ़ाइल आहे ऐं ख़त मफ़ऊल आहे। ठीकु आहे। हाणे फ़ेल लाज़मी ऐं फ़ेल मुतअदी में इहो ई फ़र्क़ु आहे। फ़ेल मुतअदी मजहूल, यानी फ़ेल मुतअदी मजहूल छा आहे। अहिड़ा जुमिला जिन में फ़ाइल गुम थी वञे ऐं मफ़ऊल फ्री फ़ाइल जी जाइ वालारे त उन्हनि खे फ़ेल मुतअदी मजहूल चइबो आहे। जीअं किताब पढ़िजे थो, मानी खाइजे थी। हाणे हिननि जुमिलनि में ॾिसो त ख़बर नथी पवे त किताब पढ़े केरु थो ऐं मानी केरु थो खाए, ऐं हिननि में ॾिसो फ़ाइल बिल्कुलु ग़ाइबु आहिनि। त अहिड़े क़िस्म जे जेके जुमिला हूंदा आहिनि उन्हनि खे फ़ेल मुतअदी मजहूल चइबो आहे। कमु करण खे फ़ेल ऐं कमु कंदड़ खे फ़ाइल चइबो आहे। अकबर ख़त लिखियो, वाढो कुर्सी ठाहे थो। मथियनि जुमिलनि में लीक ॾिनल लफ़्ज़ फ़ाइल आहिनि। ठीकु आहे, छो जो अकबर लिखण जो कमु कयो आहे ऐं वाढो कुर्सी ठाहे थो। अकबर ऐं वाढो ॿई फ़ाइल आहिनि। यूसुफ किताब पढ़ियो, मूमल मानी खाधी। मथियनि जुमिलनि में यूसुफ ऐं मूमल खे किताब पढ़ण ऐं मानी खाइण जो कमु कंदे ॾेखारियो वियो आहे। जुमिले में कमु कंदड़ खे फ़ाइल चइबो आहे। जीअं हिन मथियनि जुमिले में यूसुफ कमु कंदड़ आहे, हेठियनि जुमिले में मूमल कमु कंदड़ आहे, त यूसुफ ऐं मूमल ॿई फ़ाइल आहिनि। ठीकु आहे। किताब ऐं मानी ते कम जो असरु पियो, उन करे जिन लफ़्ज़नि ते कम जो असरु पवे तन खे मफ़ऊल चवंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे जीअं मानी ऐं किताब इहे ॿई हिन जुमिलनि में मफ़ऊल आहिनि ऐं फ़ाइल मूमल ऐं यूसुफ आहिनि। अहिड़ो फ़ेल जेको सिर्फ़ु फ़ाइल सां लाॻापो ॾेखारे ऐं उन जुमिले मां पूरो मतिलबु ज़ाहिर थिए तंहिंखे फ़ेल लाज़मी चइबो आहे। मिसाल, छोकिरो पढ़े थो, पखी उॾामनि था। ॾिनल जुमिलनि में छोकिरो ऐं पखी फ़ाइल आहिनि ऐं पढ़े थो ऐं उॾामनि था फ़ेल आहिनि। हिते फ़ाइल पुठियां फ़ेल मिलाइण सां जुमिले जो पूरो मतिलबु निकिरे थो। अहिड़ा फ़ेल लाज़मी आहिनि। ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु जेकर चवे हा त छोकिरो किताब पढ़े थो, त उहे फ़ेल लाज़मी न हुजनि हा। ठीकु आहे, उहे फ़ेल मुतअदी हुजनि हा। पखी आसमान में उॾामनि था, त इहो ईअं हुजे हा जुमिलो त इहो फ़ेल लाज़मी न हुजे हा, उहो छा थी वञे हा, उहो फ़ेल मुतअदी थी वञे हा। तजनीस हर्फ़ी, कंहिं बि शेर में अहिड़ा लफ़्ज़ कमु आयल हुजनि जिन जो पहिरियों अखरु साॻियो हुजे त उनखे तजनीस हर्फ़ी चइबो आहे। मिसाल, अॼु पिणु अखिड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया। गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि, संधी सिक पिरीअं लोक ॾिठे न लहे। जीअं अॼु ऐं अखिड़ियुनि में अलिफ़ तजनीस हर्फ़ी जो मिसाल आहे। हाणे हरफ़ तव्हांखे ख़बर आहे त छाखे चइबो आहे, हरफ़ चइबो आहे अखर खे। ठीकु आहे। हाणे हिन जेको पहिरियों मिसाल आहे अॼु पिणु अखिड़ियुनि, हाणे इन में अॼु में अलिफ़ आहे ऐं अखिड़ियुनि में पहिरियों शुरूआती जेको अखर आहे उहो अलिफ़ आहे। त अहिड़े क़िस्म जी जेका लिखणी हूंदी आहे उनखे तजनीस हर्फ़ी चइबो आहे। ठीकु आहे। सॼण पंहिंजा सारिया, हिन में सॼण में पहिरियों सीन ऐं सारिया में सीन। हाणे इहे हर्फ़े तजनीस आहिनि। गलनि तां ॻोढ़नि, हाणे गलनि ऐं ॻोढ़नि ॿिन्ही में गे आहे, त इहे जेके गे जा जेके अखर आहिनि त इहे हर्फ़े तजनीस आहिनि। ठीकु आहे, या तजनीस हर्फ़ी आहे। बूंदू बस न कनि, हाणे बूंदू में बेबदक आहे ऐं बस में बि जेको शुरूआती जेको अखर आहे उहो बे आहे, त हीअ बि बूंदू ऐं बस में बे जेका आहे इहा तजनीस हर्फ़ी आहे। संधी सिक पिरी, हाणे संधी ऐं सिक ॿिन्ही में पहिरियों जेको शुरूआती अखर आहे उहो सीन आहे,
त इन ॿिन्ही में संधि ऐं सिक में सीन जेको आहे उहा तजनीस हर्फ़ी आहे। लोक ॾिठे न लहे, लोक ऐं लहे ॿिन्ही में जेको शुरूआती अखर आहे उहो लाम आहे, तजनीस हर्फ़ी आहे। तजनीस जा ॿ मुख्य क़िस्म आहिनि। पहिरियों तजनीस ताम, कंहिं बि शेर में अहिड़ा लफ़्ज़ कमु आंदल हुजनि जिन जी सूरत अख़्ती हिक जहिड़ी हुजे पर माना जुदा जुदा हुजे। मिसाल, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। हाणे हिन पहिरियों जेको वर आहे इन जी माना आहे मुड़ुसु, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको आहे कोन्हे वर, त इहो जेको वर आहे इन जी माना आहे वकड़, ठीकु आहे। तजनीस नाक़स नंबर ॿियो आहे तजनीस नाक़स। हीअ तजनीस बे तजनीस ताम जहिड़ी आहे पर हर्फ़नि जे हरकतुनि याने ज़ेर ज़बर पेश या हर्फ़ इल्लतुनि में मुख़्तलिफ़ आहे। मिसाल आहे घुर्जे की न करणु जेकी कयो मूं सोई, ॾिसी पंहिंजे करम ॾे की न ॾिस मुंहिंजा करम। हाणे हिन जेको मिसाल आहे इन में आहे त ॾिसी पंहिंजे करम, ॾिस पंहिंजे करम, हिन में मथां मीम खे पेश आहे, की न ॾिस मुंहिंजा करम। त हीअ जेका लिखणी आहे इनखे तजनीस नाक़स चइबो आहे। इस्म माना नालो, कंहिं बि साह वारे जाइ ऐं शइ जे नाले खे इस्म चइबो आहे। गऊं, छोकर, मेज़, किताब, स्कूल आम नाला आहिनि, ठीकु आहे। उहे इस्म आम सरबा आहिनि, पर जेकॾहिं गऊं आहे असां हिन खे ख़ासि नालो ॾियणु चाहियूं था। मिसाल मां चवां थो थरी गऊं, त इहो इस्म ख़ासि थी वियो। छोकर आहे पर जेकॾहिं असां हुन ते नालो रखूं था अमन, त उहो इस्म ख़ासि थी वियो, ठीकु आहे। किताब आहे, उन किताब ते असां नालो रखूं था, मिसाल शाह जो रिसालो, इहो इस्म ख़ासि थी वियो। स्कूल आहे, स्कूल आम आहे, पर जेकॾहिं इन स्कूल ते असां को बि नालो रखियूं, नूर मोहम्मद हाई स्कूल, त इहो इस्म ख़ासि थी वियो। माण्हुनि, जायुनि ऐं शहरनि जे नालनि खे इस्म ख़ासि चइबो आहे, जीअं अकबर, अनीता, राणीबाग, हैदराबाद, कींझर ऐं कराची। साह वारनि जायुनि शयुनि जे आम नालनि खे इस्म आम सरबो आहे, जीअं माण्हू, बकरी, छोकिरी, स्कूल, किताब, इस्पताल, मेज़ ऐं पेंसिल। ऐं ही इस्म आम आहिनि ऐं मथियां इस्म ख़ासि आहिनि। अहिड़ा इस्म जिन खे ॾिसी, छुहे या चखे न सघिजे पर फ़क़ति महसूसु करे सघिजे, उहे इस्म ज़ात आहिनि। अल्लाह ताला जो नालो इस्म ज़ात आहे, जीअं ॾाहप बि हिकु ॾात आहे, ठीकु। हाणे हिन जुमिले में ॾाहप हिकु इस्म ज़ात आहे। मिठाई में ॾाढो मेठाज आहे, हाणे हिन जुमिले में मेठाज जेको लफ़्ज़ु आहे उहो बि इस्म ज़ात आहे। सचाई सुठो गुण आहे, ऐं हिन में जेको गुण लफ़्ज़ु आहे उहो बि इस्म ज़ात आहे। नोट, मथियनि जुमिलनि में लीक ॾिनल लफ़्ज़ इस्म ज़ात आहिनि। हाणे ही टई लफ़्ज़ ॾाहप, मेठाज ऐं गुण, ठीकु आहे, इहे इस्म ज़ात आहिनि। ऐं अलाह पाक जो नालो पिणु हिकु इस्म ज़ात जो मिसाल आहे। अहिड़ा इस्म जेकी कंहिं ख़ासियत, हालत ऐं कम जा नाला हुजनि, उनखे इस्म ज़ात चइबो आहे, जीअं वफ़ादारी, सावक, गर्मी, रोशनी, अमीरी, ग़रीबी, ड्रोड़ वग़ैरह। हेठि ॾिनल लफ़्ज़ मरतब लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे धार करे लिखो ऐं माना ॿुधायो। जीअं पाकिस्तान, पाकिस्तान खे धार कंदासीं त पाक आस्तान, याने पाक माण्हुनि जी रहण जी जाइ। इबादत गुज़ार, जेको इबादत कंदड़ हूंदो आहे उनखे इबादत गुज़ार चइबो आहे। इबादत माना पूॼा ऐं गुज़ार माना जेको कंदड़ आहे। हम माना साॻियो ऐं दर्द माना दर्द। हमदर्द माना साॻिए दर्द वारो। हाणे हम अलॻि ऐं दर्द अलॻि कंदा। गुलसितान, गुलसितान जंहिंमें गुलनि जी जॻह जॻह हूंदी आहे। ख़िदमत गार, ख़िदमत माना ख़िदमत ऐं गार माना जेको कंदड़ हूंदो आहे। ख़िदमतगार माना जेको ख़िदमत करे। ज़मीर इस्तफ़ाम यानी ज़मीर इस्तफ़ाम छा आहे? अहिड़ा लफ़्ज़ जेके सवाल पुछण जे कमु अचनि, उन्हनि खे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। जीअं केरु, कहिड़ो, छा, छा लाइ, छो, कुॼाड़ो। मिसाल तौरु तूं केरु आहीं, छा खपई। हाणे तूं ऐं छा इहे ॿई ज़मीर इस्तफ़ाम आहिनि, ठीकु आहे। कहिड़ो तुंहिंजो कमु आहे, हाणे कहिड़ो जेको आहे इहो ज़मीर इस्तफ़ाम आहे। तुंहिंजो नालो छा आहे, छा जेको लफ़्ज़ु आहे इहो ज़मीर इस्तफ़ाम आहे।
तूं छा लाइ होॾे वियो हुएं। छा लाइ जेको लफ़्ज़ु आहे इहो ज़मीरी इस्तफ़ाम आहे। उमेद आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं चैनल ते अगरि नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।